अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविज़न न्यूज़ जे पारां मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाइज। नाज़रीन, गुफ़्तगू कंदासूं। अॼु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे मुल्क जे नामियारे दानिश्वर, मारूफ़ टेक्नोक्रेट, अॻूणे वफ़ाक़ी सेक्रेटरी जनाब फज़ला कुरैशी साहब। उन सां अॼु गुफ़्तगू कंदासूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फज़ला कुरैशी साहब जो हीउ किताबु जेको आहे हुनजी आत्म कथा जो जेको भाङो ॿियो कुझु यादूं कुझु ॻाल्हियूं जेको आहे उहो अची वियो आहे। कुरैशी साहब तव्हांखे मुबारकूं किताब जो। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु वॾी इम्पोर्टेंट तव्हांजी जेको आहे कंट्रीब्यूशन आहे, छाकाणि त हिन पूरे दौर खे जंहिं नमूने सां तव्हां सलाहियो आहे उनखां पहिरियों जेका पहिरियों हिसो हुयो उहो 80 ताईं मुंहिंजे ख़्याल में आयो हो। त उनमें बि काफ़ी जेको हुयो त सिंध जी सॼी जेका ब्यूरोक्रेसी कीअं इवॉल्व थी ऐं हुनमें जेको लाहौर जे अंदरि ॿियनि जॻहियुनि ते उहो सभु जेको आहे उनमें हिकिड़ो मंज़र कशी जेका तव्हां पेश कई आहे उते जेका इशूज़ हुया ऐं उनमें जेको महिनतूं हुयूं। ऐं सम्झां थो त हिन किताब जे अंदरि जेके तव्हां वरी सीनियर लेवल ते अची वियो त काफ़ी डिसीशन्स जे अंदरि तव्हां हुयो त उनजो बि हिकिड़ो रिकॉर्ड दौर पूरो जेको आहे उन जो जेको आहे अची वेंदो। बहरहाल तव्हांखे मुबारक हुजनि ऐं तव्हांजो मां शुक्रगुज़ार बि आहियां जो तव्हां अहिड़ो कमु असांखे करे ॾिनो आहे। हिकिड़े पूरे दौर जी जेको अंदरि डिसीशन मेकिंग में छा पियो हलियो, उनमें सिंध सां छा पियो थियो, मुल्की सतह ते छा पियो थियो, उनमें कहिड़नि धुरनि कहिड़नि शख़्सियतुनि जा छा रोल हुया। बहरहाल तव्हांखे मुबारक, असांजा तरफ़ां शुक्रिया बि क़बूल कयो त तव्हां असांजे लाइ कमु कयो। सभु हिकिड़ो सब्जेक्ट आहे जेको हमेशह उहो रहंदो थो अचे, तव्हां सां बि काफ़ी उन ते प्रोग्राम कया आहिनि। असां चऊं था त असां 70% टैक्स था रेवेन्यू जनरेट कयूं, असां वटि कोयलो बि आहे, असां वटि एग्रीकल्चर बि सुठी आहे, असां वटि 3 बैराजिस आहिनि त माना हिकिड़ो सुठो इरिगेशन जो सिस्टम बि आहे ऐं गैस बि आहे, माण्हू बि आहियूं असां, काफ़ी यूथ असां वटि आहे। सिंध तरक़ी छो नथी करे? ग़रीब छो आहियूं असां? माण्हू मरनि था बुख। सही, तमामु वॾो टॉपिक आहे। मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी टॉक में शायदि इहो कवर न करे सघूं पाण, पर हिस्टोरिकली असां या ॾुतड़ियल या बुखिया कोन हुयासीं। तव्हां ॾिसंदो त सिंध खे कॾहिं ज़रूरत ई कोन पैदा थी जो बॉर्डर को ॿाहिरि निकिरी वञी का फुरमार करे। जेको ईंदो हिते सुखियो सताब हूंदो हो। इन करे हितां ओरिजिनल सिंधियुनि जी पॉपुलेशन अॼु बि ॾिसंदो त घटि आहे ऐं तव्हां वटि वधीक क़ौमूं नज़र ईंदियूं जेका तव्हां समाट ऐं रोज़ जेको सिस्टम जेको आहे तव्हां हुन में ॾिसंदो। माना हिन ज़मीन में एतिरी अलाह ताला एतिरी कुवत ॾिनी, हिन ज़मीन में एतिरी ताक़त, हिन ज़मीन में एतिरी कशिश हुई। हीअ सरज़मीन उहा आहे जेका सम्झ त पाले पई मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे, मुख़्तलिफ़ ऐं वक़्तु ब वक़्तु हिते मुख़्तलिफ़ ईंदा रहिया आहिनि, अॼु बि ईंदा रहनि था। ऐं जेको हे ख़ितो आहे इन में जेका तव्हां ॾिसंदो त जेका तेज़ीअ सां पॉपुलेशन जेका स्टेट्स त आहिनि न, सूबा त आहिनि न, यार इंडिया में बि 26 स्टेट्स आहिनि, असां बि 4 स्टेट्स आहिनि, त इन में सिंध वाहिद सूबा जंहिंजी ग्रोथ तमामु घणी आहे पॉपुलेशन वाइज़, ऐं उन पॉपुलेशन खे अकोमोडेट बि करे थी। उहा पॉपुलेशन कंहिं हद ताईं सेटिस्फाई बि आहे। उहा पॉपुलेशन तूं कॾहिं वरी हिते जॾहिं अचंदा त तूं माइग्रेट करे कोन था वञनि। माना एतिरी इहो ॾिसो उन में एतिरो स्कोप आहे, एतिरो जेके हिकिड़े चइबो आहे त हुन में हिकिड़ी गुंजाइश आहे, छाकाणि तव्हां सां परे कोन था वञो पिया। रुॻो तव्हां मिसाल तौरु 31 जी पॉपुलेशन ॾिसंदव या 41 जी पॉपुलेशन ॾिसंदव 40 लख। अॼु तव्हां घणा आहियूं असां? 6 करोड़। को 6 करोड़ थो चए, को 5.5 करोड़ थो चए। त हाणे इहो कीअं थियो आहे? इहो छो थियो आहे? माना हिन ज़मीन में एतिरी जान आहे। असांजो जेको असां पंहिंजी सांभर में त असांखे ख़बर कोन्हे त छा थींदो, पर असां जॾहिं ॾिठो सिंध जो जेको बेसिक इशू रहियो सो जेके मसइला पैदा थिया मुंहिंजे ख़्याल में त पाकिस्तान थियण खां पोइ पैदा थिया। सिंध जो सूबो जॾहिं ॾिसंदो, छाकाणि जो असां देखो असां तारीख़ जूं नाइंसाफ़ियूं, मीर सुठा हुकुमरान कोन हुआ, पर बहरहाल थोरी पॉपुलेशन ई रैयत पे गुज़ारो कयो। मीरनि पोइ अंग्रेज़ जेका असां नाइंसाफ़ी कई त असांखे पॉलिटिकली बजाए आज़ादु करण जे हिन असांखे बॉम्बे सां ॻंढे छॾियो, विच वॉज़ वेरी फ्रेशस। ॿिनि सूरतुनि में, हिकिड़ो त हितां जी हिंदू पॉपुलेशन वधीक ताक़तवर थी वई, ॿियो जेको बॉम्बे में असांखे इंसाफ़ु कोन मिलंदो, असां हर केस बॉम्बे में वेंदो। जेकॾहिं पंजाब जो पाणी असां जहिड़ो थिए त पोइ असांखे बॉम्बे में पहिरियों वञिणो, पोइ बॉम्बे दिल्ली वेंदी, दिल्ली वरी पोइ ओॾे रिपोर्ट कंदी मथे। त असां त इहो नाइंसाफ़ी ते असां 100 साल पुठिते रही वियासीं ग़ुलामी।
पंजाब जीअं खटे थो अंग्रेज़ त पंजाब आज़ादु रहियो न। पंजाब सिखनि जे हवाले हुयो, सिखनि उते डेवलपमेंट कई या न कई, जेके बि कयूं साल सिखनि जे हवाले अंग्रेज़ सिखनि कयूं। 1849 में 1843 में सिंध थी, 1849 में सिखनि आज़ादु, पर पंजाब खे ओन कयो अंग्रेज़नि। ओन करणु शर्त उते डेवलपमेंट शुरू थी, छाकाणि जो 1857 जे जंग में पंजाबी अंग्रेज़ खे सपोर्ट कयो, पंजाब ऐं पंजाब जी फ़ौज, ख़ुशूसन पंजाबी मुस्लमान। उन जे करे अंग्रेज़ चयो त भाउ हे त मुंहिंजो बेस, ताक़त जो बेस इहो आहे। इन करे हुनखे ख़ुशि करण लाइ हुन पंजाब में डेवलपमेंट शुरू कई। ऐं जेका मतिलबु त 1867 में हो बैरेट सिस्टम शुरू थो करे पियो, ज़मीनूं जेके ज़मीनूं ॾियणियूं आहिनि, फ़ौजियुनि खे बि ज़मीनूं ॾियणियूं, सेटलमेंट अवार्ड ॾियणा ज़मीननि जा, हीअ तमका आहे जेके मुरबा हाणे ॾियनि था, इहो अॼु जो रवाजु न आहे। इहो 1867 को रवाजु आहे, जॾहिं 1857 खां पोइ जॾहिं गवर्नमेंट अचे थी पई। 1857 जो अॻे त जेका असां कंपनी जी हुकूमत हुई, कंपनी बहादुर जी, तंहिंखां पोइ 1858 में एक्ट थो अचे पियो, जंहिंमें पोइ इंडिया एक्ट अचे थो त गवर्नमेंट ऑफ ब्रिटिश गवर्नमेंट रूल थी करे पई। ऐं हिते पोइ अचनि था त अंग्रेज़ हिनखे रवाड कयो, त माना पंजाब में, ऐं तंहिंखां पोइ यकदमि 1800 समथिंग में यूनिवर्सिटी थी अची वञे पई पंजाब में, रोड नेटवर्क थो ठही वियो, सॼी ॻाल्हि थी। असां इन सॼे दौरान में असां वाइड़ा, छाकाणि जो असांजो फ़ैसिलो पहिरीं ॻाल्हि त जेके बि हिते ताक़तवर ग्रुप जेके हुया से सभु पेंशन ख़्वार हुआ, अंग्रेज़नि जा जागीरदार, जंहिंजी डेवलपमेंट सां का दिलचस्पी कोन हुई। उन सरदारियूं हुयूं जेके नीपेर साहिबु चयो त वजे जो घोड़ो जेतिरो डुड़े वञे, मां हुनखे ओतिरी जागीर ॾेई छॾियो त बशर्ते तव्हां कुर्सीअ जा हक़दार थियो, माना वफ़ादार रहो। त उन असांजी ॻाल्हि वफ़ादारी, अंग्रेज़ी ख़िदमत करणी, आवाम जो कुझु बि न करिणो हो। ऐं जेको हिंदू हुयो सो पंहिंजो एक्सप्लॉइट करे पियो, हिंदू जेको वधीक डेवलप्ड हो। इन करे असां पॉलिटिकली सबजुगेशन, बॉम्बे जी सबजुगेशन, प्लस जेको हिते सोशल इंफ्रास्ट्रक्चर में असांजो मुस्लमान अंग्रेज़ खे धिकारींदो हो, अंग्रेज़ी पढ़णु कोन चाहींदो हुयो। ऑफ लेट वञी 1900 में समथिंग में हिननि पोइ अंग्रेज़ी पढ़णु शुरू कई, न त पोइ हिंदू जेके आहे तेसिताईं तरक़ी कंदा विया। जॾहिं बम्बे को सिंध अलॻि थिए थी त जेके मुख्य जेके पोज़ीशन्स आहिनि, मिसाल तौरु मां निशान बजट जा किताब, उहे सभु जेके हिंदू आहिनि उते, क्लार्क जेके कड़ा के ऑफिसर सेक्रेटरी मुलाज़िम हिंदू आहिनि। ऐं पोइ जॾहिं 1877 बजट पेश थी त उते खोड़ो साहिबु चए थो त भई असांखे ॾाढी तकलीफ़ थी आहे बजट ठाहिण में, जो माण्हू हलिया विया। इहो तव्हां ॾिसो न त मां, पर उन खां पोइ उन सबजुगेशन खां जीअं असां निकिरूं था त इतफ़ाक़ अहिड़ो थियो, बहरहाल असांजी सखर बराज ठही वई। अंग्रेज़ जूं ॿ अचीवमेंट्स हुयूं सिंध में बेसिकली, हिकिड़ो रेल ऐं ॿियो इरीगेशन। छाकाणि इरीगेशन ते अंग्रेज़ पहिरियों ई कमु शुरू कयो, जो हुनखे कप जी ज़रूरत हुई। मैनचेस्टर में कप जूं मिलियूं किथां हलनि, त कप लाइ सिंध जेको आहे सो वधीक मशहूरु। तव्हां ॾिठो आहे त मोहनजोदड़ो जे ज़माने में बि ठटे में बि कप जो मशहूरु कपिड़े जो हूंदो हो। त उन जे रियलाइज़िंग करे हुन नारा कैनाल बि इम्प्रूव कयो, ॿ टे ॿिया हुनजो इंजीनियर हूंदो फाय, कैप्टन फाय, उन जेको आहे सो एग्रीगेशन डेवलपमेंट शुरू कई, रेल शुरू कयूं, त जीअं असां सिंध मां जेका असां कप कयो त उन डेट वास बेसोल हुउमि, त इहे ॿ हिकिड़ियूं डेवलपमेंट्स थियूं। यूनिवर्सिटी सिंध में काई कोन आई, गवर्नमेंट जी काई डेवलपमेंट कोन आई। हा, पोइ प्राइवेट सेक्टर जेके कराची में जेके बि तव्हां इदारा ॾिसंदव सभु प्राइवेट सेक्टर इदारा, थोरो NED जेको ठहियो इंजीनियरिंग कॉलेज ठहियो या जेके ॿियूं शयूं, त असां वटि यूनिवर्सिटियुनि खां पहिरियों NED इंजीनियरिंग कॉलेज थो ठहे। NED इम्प्लीकेशन इहो थो थिए, यू प्रोड्यूस बेस्ट इंजीनियर्स इन पाकिस्तान। असां ॿ शयूं पैदा कयूंसीं, इवन पार्टीशन खां पोइ बि जेको तव्हां ॿिनि शयुनि में, हिकिड़ो तव्हांजा वकील मुस्लमान वकील ऐं ॿियो तव्हांजा मुस्लमान इंजीनियर। सिविल ब्यूरोक्रेसी में तव्हांजी का से कोन्हे। पहिरियों CSP तव्हांजो थिए थो 1957 में, पाकिस्तान खां 10 साल पोइ। त इहे जेको सॼो जेको माहौल हुयो सो उन में असां पुठिते रहिजी वियासीं। हाणे उन माहौल खे इम्प्रूव करण जो असांखे मौक़ो मिलियो 1837 में। ऐं असां 1837 खां वठी, मां चवंदो तो 1837 खां वठी वेंदे 55 ताईं सिंध जो, मां वरी बि चवंदो इट वॉज द बेस्ट दौर। 55 ताईं 55 ताईं वरी अॻु में ताईं। अच्छा, इन दौर में तव्हां ॾिसो छा थो थिए, तव्हां वटि सरकारी हॉस्पिटल्स ठहनि थी पियूं, तव्हां वटि गवर्नमेंट कॉलेजिस अचनि था पिया, अवां वटि यूनिवर्सिटी ठहे थी पई, जेका 100 साल कोन हुई, इन्हनि 20 सालनि में। ऐं अवां पंहिंजे रिसोर्सिस मां कोटड़ी बराज ठारायो था, ऐं पंहिंजे रिसोर्सिस मां पैसा बचायो था गुड्डू बराज जे लाइ। 1954-55 जी जेका अब्दुल सत्तार जी स्पीच आहे, उन मुने चयो आहे त मां जेको आहे सो पैसा बचायूं था, असां गुड्डू बराज ते कमु शुरू कंदासीं। इहो इन करे थियो जो 1945 में जेको सिंध पंजाब वाटर ट्रीटी थियो, उन जो कंडीशन हुई
त ट्रीटी जे 20 साल अंदरि सिंध सिक्योर कंदी पंहिंजो पाणी बाय कंस्ट्रक्टिंग 2 बैरेजिस। पहिरियों मां इन जेसिताईं मां ट्रीटी न पढ़ियो हो, जेको सिंध पंजाब ट्रीटी हुयो, उहो जेसिताईं मूं न पढ़ियो त मां चयो इन खे तकड़ कहिड़ी पई, न स्कूल ठारायूं न रोड ठारायूं, यकदमि वञी ॿी बराज ठाहियूं, जॾहिं त अञा सखर बराज जी ज़मीन असां खपाई कोन हुईसीं, उन ज़मीन असां वटि सरप्लस हुई। तंहिंखां पोइ ठोके ॿी बराज तहक़ीक़ जॾहिं मां इंडस बेसिन ट्रीटी पढ़ियो तॾहिं मां रियलाइज़ कयो यस दिस वॉज अ हरी। तंहिंखां पोइ मूं चयो वरी छो पैसा बचायूं, जेके 24 करोड़ चवंदा एजियन काई साहिब सरेंडर कया, उहे पैसा गुड्डू बराज जा पैसा, छाकाणि जो वी वेर बाउंड, पंजाब मुंहुं खोली वेठो हुयो। त पंजाब जो प्रेशर सिंध में अंदरि जेका असांजी हुयो, तंहिं हूंदे बि असां जेका डेवलपमेंट जेका कई आहे, जेकॾहिं दौर तव्हां ॾिसंदव त उहो छाकाणि जो उहो वरी बि असां वटि बेटर गवर्नेंस, पर पाकिस्तान खां पोइ असां वरी बि पुठिते थी वियासीं। अञा बि जेकर चवां 47 त 47 खां पोइ असांजे सबजुगेशन इहा थी त असांजो जेको मेजर सोर्स ऑफ रेवेन्यू हुयो सिंध जो, सो कराची हुयो, जेको तव्हां खां डिटेच थी वियो, वफ़ाक़ जे हवाले थी, वफ़ाक़ जे हवाले थियो, टैक्सियूं वफ़ाक़ खणी वियो, जेका असांखे कराची, ॾिसो सिंध जे टैक्स जा 3 सोर्सिस हुया। पहिरियों लैंड ऑफ सेल ऑफ लैंड, जेका बराज जे करे निकिती, ॿियो उन जे करे लैंड रेवेन्यू, ऐं सिंध में चङी ख़ासी लैंड रेवेन्यू ईंदी हुई, जेकॾहिं तव्हां अॼु जे मुक़ाबले भेटियो त मुंहिंजे ख़्याल 10 दफ़ा वधीक ईंदी। ऐं टियों जेको सोर्स हुयो सो हुयो कराचीअ में। कराचीअ में 3 वॾियूं टैक्सिस ईंदियूं हुयूं, हिकिड़ो शराब, इट वॉज ओपन सिटी, ॿियो बेटिंग टैक्स, ऐं जंहिंमहिल हुते घोड़नि जी शर्तूं थींदियूं, सिनेमाऊं हूंदियूं हुयूं, ऐं तंहिंखां पोइ जेका सेल टैक्स वग़ैरह कराची जूं टैक्सिस जेके सिंध कयूं, उहे टेम्पररी फीडरल गवर्नमेंट असांखां वरितियूं अंडर एन एग्रीमेंट। तव्हां अॻे टैक्सियूं वापसि कंदे, महाजर अची विया आहिनि, असां ॾचे में अची विया आहियूं, महाजरनि जो बोझ सिंध गवर्नमेंट संभालियो, इहे बैरक्स सिंध गवर्नमेंट ठाहे ॾिनियूं, पाकिस्तान जी सरकार पैसा खणी आई छा बॉम्बे मां या इंडिया मां, इहे सभु इहे बैरक जेके बैरिक्स ठहियूं जिते सिंध सरकार वेठी, तंहिंजा पहिरियां ख़र्च सभु सिंध सरकार बर्दाश्त कया, जंहिंमें बैरक्स जंहिंमें वफ़ाक़ वेठी हुई, वफ़ाक़ वेठो अची, वफ़ाक़ जेके मुहैया कयूं, जेके सहूलियतूं कयूं, घर ॾिनऊं पंहिंजा, बंगला खोड़ साहिब पंहिंजो बंगलो छॾे लियाकत अली खे बंगलो ॾिनई, क़ाइद अज़म खे जेको आहे सो गवर्नर हाउस क़ाइद अज़म खे मिलियो, इहे सभु हिते सिंध गवर्नमेंट कया। ऐं पोइ बि सिंध गवर्नमेंट मोचड़नि में रही, फीडरल गवर्नमेंट वारे वारे सां हुनखे तंग कयूं, ऐं फीडरल गवर्नमेंट सिंध खे बर्बादु करे छॾियो, बेसिकली सॼो हुनजो स्ट्रक्चर तबाह थी वियो, गवर्नर रूल लॻी वियो सिंध में, सिंध को हक़े हाकिमियत जॾहिं तव्हां को खसिजी वियो त पोइ तव्हां कीअं चवंदव त तव्हांजी सिंध डेवलपमेंट कंदी। कराची तव्हां को मेजर सोर्स खटियो, हक़े हाकिमियत उन वक़्तु खसियो वियो, जॾहिं खोड़े रेज़िस्ट कयो महाजन सेटलमेंट, त हुनखे केस पूरो केस में अला बख़्श मरहूम शहीद जे केस में हुनखे जेल में विधो वियो। तंहिंखां पोइ वरी जीअं हाणे भुटे जे फांसीअ को कंहिंखे हिमत कोन थी थिए जो मुआद अटकाए, त खोड़े जो उन वक़्तु जेल वञण खां पोइ कंहिंखे सिंधीअ खे हिमत कोन थी जो मुआद अटकाए फीडरल गवर्नमेंट सां। त फीडरल गवर्नमेंट बॉम्बे जी सबजुगेशन में निकितासीं, 10 साल फर्स्ट क्लास कमु कयोसीं, तइलीम किथे बि कोन्हे सब कॉन्टिनेंट में। जॾहिं पीर इलाही बख़्श वज़ीर तइलीम हो त सिंध में तइलीम कंपलसरी जो एक्ट अची वियो, ऐं पैसो ॾंढ हूंदो हुजे ॿार स्कूल न मोकिलियो तव्हां, इहे सभु रिफॉर्म्स हुया, इहे सभु हिकिड़ो तरीक़ेकार हुयो, लैंड डेवलप थी रही, एग्रीकल्चर प्रोडक्शन अची रही, पैसा थासे। त मां चवां जेकॾहिं तव्हांखे बजट ॾेखारिया त 1948-49 जे बजट में आख़िरी किस्त सखर बैरेज जी असां अदा कई आहे, 3 करोड़ जेका बैरेज ठही तंहिंजी आख़िरी किस्त असां अदा कई आहे, 4 करोड़ जी उन वक़्त में, उहो बजट डॉक्यूमेंट मूं वटि आहे, जंहिंमें लिखियलु अथई सखर बैरेज आख़िरी किस्त असां फलाणे फंड मां ॾिनीसीं। माना इन दौरान सखर जा तव्हां आसूदगी ॾिसो न, सखर बैरेज जा तव्हां कर्ज़ लाथा, गुलाम मोहम्मद बैरेज जा तव्हां ठाराए छॾी, 3 बैरेज जा तव्हां पैसा जमा कया, मज़ाक हो चाहियो, एतिरे आसूद हुयो असांजो सूबो। हा, प्रियारिटीज़ जो डिफरेंट अर्ता हुयो, छाकाणि उहे अंडर प्रेशर, प्रियारिटीज़ में बि तइलीम असांजी हुई तरजीह, लोकल गवर्नमेंट सिस्टम असांजो बेस्ट हुयो, तव्हांजा तमामु घणा सुठा सुठा स्कूल लोकल पार्टीज़ जा हुया, नवाबशाह जो स्कूल, कंडियारे जो स्कूल, सखर में स्कूल, रेजिडेंशियल बोर्डिंग हाउसिस हुया जेके डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हलाईंदी, डिस्ट्रिक्ट जो हेल्थ सिस्टम हूंदो, मलेरिया जूं गाॾियूं हलंदियूं हुयूं, जो मलेरिया उन ज़माने में कामन हूंदी, गश्ती दवाख़ाना हुया, इहो छा हुयो, इहा डेवलपमेंट न हुई। पर इहे सॼा ख़्वाब चकनाचूर थी विया जॾहिं हक़े हाकिमियत विञायोसीं पाकिस्तान सां खां पोइ, कराची जे खसिजण खां पोइ, ऐं इन खां पोइ वरी वञण जो दौर थो अचे। 55 हाणे मां तव्हां सां इन ते ॻाल्हायां थो, इहो सॼो जेको तव्हां पस मंज़र ॿुधायो, 70 अचे थो, बांग्लादेश जुदा थो थी वञे, नओं आइन ठहे थो,
तव्हांजी जेका उहा 1 यूनिट वारी जेका तव्हांजी सबजुगेशन हुई उहा ख़तमु थिए थी, तव्हां एज़ अ प्रोविंस वरी ऑपरेट कयो था। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर थियो थो, जंहिंजो तालुक़ु बि सिंध सां। उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं पाण खे 46 साल 45 साल पका थी विया आहिनि। हिननि 45 सालनि में छा थियो आहे? जॾहिं तव्हां बम्बई खां निकितो, ॿुधो साईं, बम्बई खां निकितो त विदिन शॉर्ट टाइम तव्हां गिरो कयो। बिल्कुलु गिरो, ठीकु आहे न? बिल्कुलु। तव्हां चओ था त 35 जो एक्ट आयो, उन खां पोइ जेको आहे इहो थियो त तव्हां उहो 10 साल जेके आहिनि 37 खां 47 ताईं तव्हां उन्हनि 10 सालनि जे अंदरि कहिड़ियूं अचीवमेंट्स कयूं। पर हाणे जो 71 खां वठी जो तव्हां वञी 2016 ताईं इहो जेको 45 सालनि जो अधु सदी जो सफ़र आहे लॻभॻि, ऐं उनमें ही किताब बि उनजो हिकिड़े हवाले सां काफ़ी उनजो गवाह आहे। ठीकु आहे न? त उहो उनमें छो असां न पोइते रहिजी विया आहियूं? ॾिसो वक़फ़ो वठां, वक़फ़े खां पोइ मां चाहियां थो त इनखे बि हिकिड़े तसलसल में पाण इन में इंतज़ार नाज़रीन वठो त वक़फ़ो वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां गुफ़्तगू हलंदड़ हुई त सिंध जेका वसीलनि सां मालामाल आहे, उहा सिंध जंहिंमें पोर्ट आहिनि पाकिस्तान जे अंदरि, हाणे खणी ग्वादर ठहियो आहे पर पाकिस्तान जा 2 पोर्ट उहे सिंध में हुजनि। कोयले जा दुनिया जे वॾनि ज़ख़ीरनि मां ज़ख़ीरो जेको आहे उहो सिंध में आहे। गैस बि आहे, तेल बि आहे, सुठी ज़रात आहे, इरीगेशन जो हिकिड़ो ज़बरदस्त सिस्टम आहे। इहो सभु कुझु हूंदे ऐं सिंध जेको आहे पाकिस्तान जे रेवेन्यू जो 70% चवनि था, अक्सर इक़्तिसादी माहिर इहो चवनि था त असां जनरेट कयूं था पिया। पोइ बि सिंध छो ग़रीब आहे? सिंध जे अंदरि हालति जेका पावर्टी हर नए ॾींहुं जेका आहे, मतिलबु हर साल लखनि जी तादाद में माण्हू वधीक ग़रीब तर थींदा था वञनि। गुफ़्तगू हलंदड़ हुई, पस मंज़र साईं ॿुधायो पार्टीशन खां पहिरें ऐं पार्टीशन खां पोइ जेको पस मंज़र साईं ॿुधायो 1 यूनिट ताईं वारो। 1 यूनिट वारे दौर खे असां छॾियूं था, छाकाणि त उहो सिंध वरी हिकु दफ़ो ॿीहर सियासी पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी विञाए वेठी। मूं वक़फ़े ते वञण खां पहिरें साईं खां सवाल कयो हो त जॾहिं भुट्टे साहब जे दौर में वरी जेको नओं पाकिस्तान ठहियो, जंहिंमें नओं आइन ठहियो ऐं सिंध जे सूबे वारी हैसियत बहाल थी, ऐं पोइ सिंध जो वज़ीर आज़म बि उन वक़्तु हो ऐं पावरफुल वज़ीर आज़म हो, उहो जेको सफ़रु शुरू थियो ऐं अॼु ॾींहं ताईं जेको आहे उनमें सिंध जे बेनज़ीर भुट्टो साहिबा जूं 2 हुकूमतूं, मोहम्मद ख़ान जोड़ेजा जी हुकूमत, उनखां अलावा जेको आहे आसिफ़ अली ज़रदारी साहिब जी हुकूमत, इहे सभई हुकूमतूं ऐं सिंध जा वॾा वज़ीर मुसलसल सिंधी रहिया। पोइ बि सिंध तरक़ी छो न कई? हिननि 45 सालनि जो जेको आहे हिसाब किताब, उहो साईं जो व्यू पॉइंट वठंदासीं। ऐं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त उनजो काफ़ी विचूर साईं बि ब्यूरोक्रेसी में रहिया आहिनि, हिन किताब में बि साईं लिखिया आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में हिन दौर जे बारे में साईं केतिरनि वाक़िअनि जा आई विटनेस बि न। चो त साईं खां इहो सुवालु वरी ॿीहर साईं जे साम्हूं रखो। जी साईं। साईं ॾिसो, इन खे जॾहिं 1 यूनिट टुटण खां पोइ असां वटि हिकिड़ो साल रहमान गुल जी गवर्नमेंट रही, ऐं रहमान गुल जी गवर्नमेंट वॉज मोर स्ट्रांगर देन प्रेज़ेंट पीपल्स पार्टी गवर्नमेंट। उन वटि जेके बि पंजाब जी स्कीमूं हुयूं उन ते सिंध गवर्नमेंट बाक़ाइदा स्टैंड वठी। ग्रेटर थर कैनाल उन ज़माने जी स्कीम हुई, दाजल कैनाल उन ज़माने जी स्कीम हुई। उते रहमान गुल जेको आहे उते क्लियर कट जेको आहे चए नो, मां सिंध जे पाणीअ ते को बि सौदो करण लाइ तयारु कोन आहियां, इहे स्कीमूं मां पंजाब जे थियणु ॾींदुसि। दिस वाज़ रहमान गुल। तंहिंखां पोइ जेको अर्बन रूरल कोटा जेका थी ग़लति या सही थी, रहमान गुल पश्तून हो। ऐं हाणे ताज़ो फोत थियो आहे, ही वॉज लास्ट पोस्टिंग चेयरमैन ख़ैबर पख्तूनख्वा पब्लिक सर्विस कमीशन। अच्छा। त उन खां पोइ जेको जेको तव्हां कोटा जो सिस्टम ॾिसो था, उहा जेको आहे उन जे ज़माने जो हुयो। ऐं उन ज़माने में सिंधी ऑफिसरनि खे हालांकि सिंधी ऑफिसर असां जेके वेस्ट पाकिस्तान में रुॻो हिकिड़ो सिंधी सेक्रेटरी हुयो, उहो एस के बलोच साहब। पर पोइ जॾहिं सिंध गवर्नमेंट ठही त जेके बि उतां जॉइंट सेक्रेटरी आया से फुल फ्लेज सेक्रेटरी थी विया।
मां त हिकिड़ो रैंक अबो करे ॿिया बि जेके असिस्टेंट आया त माना हुनखे इहो ख़्यालु हो त सिंध जो सूबो आहे हिते मूंखे सिंधियुनि जे हक़नि जी हिफ़ाज़त करणी आहे। उहो रखमान गुल जो दौरु पंहिंजी जाइ ते आहे। हाणे तंहिंखां पोइ जॾहिं ठहे थो त जॾहिं भुट्टे साहिब जो जेको दौरु अचे थो त उहो जेको आहे सो 56 इहो माना उहो दौरु आहे जंहिंमें तव्हां लिखियो अॻु पंहिंजे पहिरें किताब में तव्हां लाहौर मां हिते पहुतो जॾहिं असां सिंध गवर्नमेंट इस्टेब्लिश कईसीं त उन सिंध गवर्नमेंट में असां रिक्रूटमेंट कईसीं वी वर एट लिबर्टी। त घणे में घणा असां माण्हू रिक्रूट कया उन लाइ मां पछतायो बि आहे त असां बिना मेरिट जे सिंधी ॾिसी करे रिक्रूट कंदा वियासीं ऐं उहे रेशमाऊं जॾहिं जवान थियूं 20 साल पोइ दे वर मोस्ट इनएफिशिएंट एंड करप्ट। उहो उनखे आउं पंहिंजो पाण खे जवाबदार असी सम्झूं था जेके उन वक़्तु रिक्रूटमेंट करे रहिया। ख़ैर उहा पंहिंजे अलॻि सां टॉपिक अलॻि। ठीकु आहे। पर हिते छा थियो जॾहिं पोइ वॾी खां पोइ जी तरह ॻाल्हि कए त वॾी खां पोइ जेको आहे बेसिकली जेका इहो जेको वॾो हिकिड़ो डिबेट आहे त जेका असेंबली कॉन्स्टिट्यूशन ठाहिण लाइ चूंडी कोन वई 1973 में 1971 वारी इलेक्शन में उहा कॉम्पिटेंट हुई कॉन्स्टिट्यूशन ठाहिण लाइ। छाकाणि कॉन्स्टिट्यूशन असांखे टोटली हाणे पैरामीटर्स चेंज थी विया जेके 56 जा कॉन्स्टिट्यूशन जा छाकाणि हे जेको कॉन्स्टिट्यूशन ठही रहियो हो इहो वणियुनि जी वापसी हुई 2 साल पोइ। वणियुनि जी वापसी इन करे ई जो वणियुनि वारे ज़माने में वी वर अंडर सबजुगेशन ऑफ लाहौर एंड पंजाब। ठीकु पंजाब में फ़ैसिला थींदा लाहौर फ़ैसिला कंदी वापदा हेडक्वाटर उते सॼी ॻाल्हि उते रेलवे हेडक्वाटर उते एवरी असां हिकिड़े डिवीज़न तौरु कमु कंदासीं। उहो ई जॾहिं असांखे कॉन्स्टिट्यूशन मथे में लॻे थो त उहो ई वन यूनिट थी वियो पर छा थियो हेडक्वाटर फ्री इस्लामाबाद थी वियो। 73 जो आहिनि वन यूनिट आहे। छाकाणि जो तव्हां वटि वापदा वन यूनिट जे ज़माने में सूबाई इदारो हुयो वेस्ट पाकिस्तान डेवलपमेंट अथॉरिटी तव्हांखे मिली वापदा। अॼु बि दाऊं था कयूं न त वापदा कोन्हे प्राविंस वटि छो को ॾिनूं प्राविंस खे। पाकिस्तान रेलवेज़ सूबाई इदारो हुयो उनखे PWR चवंदा पाकिस्तान वेस्टर्न रेलवे होॾे PER पाकिस्तान ईस्टर्न रेलवे छो न रेलवे सूबनि खे ॾिनो बाबा उहो कॉन्स्टिट्यूशन ठाहिनि जेको हिनखे वरसे में मिलियो 62 वारे कॉन्स्टिट्यूशन में सभु सूबनि में हुया काथा उहे खॾी हलिया विया मर्कज़ में। ऐं पार्ट 2 में रखियो न पार्ट 2 में रखियो त कंट्रोल कंहिं वटि हुयो अॼु बि कंट्रोल किथे आहे। पार्ट 2 जो कंट्रोल अञा तव्हां वठी सघिया आहियो। हे ज़मीन घुमरे वारी रिटी पिटीशन ईअं खॾ में हली वई असां दाहूं कंदा रहियासीं त असांखे पंहिंजो फ़ैसिला मिलियो तव्हांखे गैस मिलियो तव्हांखे हक़ मालिकी मिलियो तव्हांखे त 73 जो कॉन्स्टिट्यूशन इज़ रिप्लिका ऑफ द वन यूनिट। आई कैन डिबेट त उन रिप्लिका में तव्हांखे छा मिलणो हुयो। लोकल गवर्नमेंट मिलिया इहे 4 खाता वसाइल हलिया विया पॉपुलेशन जी बुनियाद ते। छो दुनिया में किथे ईअं कोन थींदो आहे। तव्हां जेको क्लेम कयो था असां पैदा कयूं था बाबा तव्हां जॾहिं पैदा कयो त तव्हांजो हक़ हाकिमियत तव्हांखे कोन रहियो। 73 जो कॉन्स्टिट्यूशन तव्हांखे हक़ हाकिमियत न पियो ॾे। सब्जेक्ट्स तव्हां वटि कोन हुया रिसोर्सिस तव्हां वटि कोन हुआ तव्हां 10% रिसोर्स तव्हां गेझू हुयो फेडरल गवर्नमेंट जा सिस्टम अहिड़ो ठाहियो वियो दैट वॉज ए चांस। हिकिड़ो भुट्टे साहिब खे सभिनी खे नंढ चांस हो त उन कॉन्स्टिट्यूशन में नए कॉन्स्टिट्यूशन में सूबनि जो तहफ़ुज़ कयो वञे। हा पर सभु एम्बिग्यूटी 20 साल पोइ थींदो 30 साल पोइ थींदो हे थींदो पोइ हे थींदो पोइ खाता वापसि ईंदा। ये खाता सो काल कॾहिं वापसि आया 40 साल पोइ वापसि आया न 73 को 40 साल पोइ अरिड़हीं तरमीम से बि कंप्लीट वापसि न आया। अरिड़हीं तरमीम में स्कोप वधायो वियो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो पर काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो जेको मर्कज़ जेको रहियोसि इस्लामाबाद रहियो कंट्रोल जेको आहे मर्कज़ जो रहियो। काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट चवण में कॉन्स्टिट्यूशन में आहे त भई तव्हां जेकॾहिं अॼु काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट पंहिंजे मैंडेट मुताबिक़ कमु करे उहो सिंध जे एडवोकेट जनरल को पुछो न छो थो केस विड़े। छाकाणि हुन पंहिंजो केस विधो आहे उन पंहिंजे केस खे पाण हाणे सिंध गवर्नमेंट जो केस विड़े जेकॾहिं काउंसिल ऑफ कॉमन जा इंट्रस्ट पंहिंजे असुल स्पिरिट मुताबिक़ कमु करे ऐं पंहिंजा कमेंट्स वापसि वठंदुसि त हे वन यूनिट न आहे। पर जेकॾहिं उहे सभु पावर माना तव्हांखे गैस जी तव्हांजी मालिकी कोन्हे न तव्हांजी गैस जी गैस तव्हां पैदा कयो था पंजाब थो करे पावर जेको आहे सो तव्हां जेको आहे सो तव्हां त अॼु कोयले ते बि ॾेई आया न जेको सिंध जो कोयलो हुयो उन ते वफ़ाक़ जो बोर्ड ठाहे इहे जॾहिं तव्हांजे वसीलनि ते तव्हांजो हक़ कोन्हे हाकिमियत तव्हांजी जेका यू लुक एट सम पीपल विच आर कंट्रोल्ड बाय दी
हायर अथॉरिटी जिन जो कंट्रोल कंहिं ॿिए हंधि आहे। अव्हांजा जेके वज़ीर आला आहिनि से उते था ॾिसनि पिया, उन्हनि माण्हुनि ॾे था ॾिसनि जिन जो कंट्रोल कंहिं ॿिए वटि आहे। ॻोल्हा जे ॻोल्हनि जा तिन जो थी ग़ुलाम। तव्हांजे हक़ हाकिमियत तव्हां वटि कोन्हे, तव्हांजा माण्हू तव्हांजा कंट्रोल ॿिए हंधि था थियनि, छाकाणि जो तव्हां आसूदा आहियो। अव्हांजी आसूदगीअ ते अखियूं आहिनि माण्हुनि जूं, इन करे तव्हांखे उन आसूदगीअ जो हक़ु कोन थो मिले, हक़ हाकिमियत कोन्हे ऐं तव्हांखे पंहिंजे रिसोर्स जी मालिकी कोन्हे। सिस्टम अहिड़े में तव्हां वेठा आहियो ऐं तव्हांजे पॉलिटिकली यू आर डिवाइडेड ऐं अव्हांखे ताक़त कोन्हे जो सिंध जे हक़नि मुतालिक़ तव्हांजे सिंध में माण्हू इस्लामाबाद में को माण्हू ॻाल्हाए सघे। हाणे पर उनमें कुरेश साहिबु हिकिड़ी ॻाल्हि आहे न, इन सॼियुनि सर्कमस्टेंसिस जे अंदरि, इन 73 जे का आइन जे अंदरि पंजाब तरक़ी कई, उहा सम्झ में अचे थो त भई उन्हनि जे तव्हां चओ था डोमिनेंस आहे, वफ़ाक़ जो बि वॾो बजट पंजाब में ख़र्च थिए थो, पंजाब खे पॉपुलेशन जे बुनियाद ते वधीक बजट मिले थो, उहे सभु ॻाल्हियूं खणी। पर ख़ैबर पख्तूनख्वा जी तालीम वञी पाकिस्तान जी बेस्ट एजुकेशन थी वई आहे। उन्हनि जे अंदरि जेको आहे तव्हांखे उहो नज़र अचे थो। इन साॻे कॉन्स्टिट्यूशन में उन्हनि खे बि इहे ई राइट्स हुआ जेके असांखे हुआ। हुननि जा पंहिंजा वॾा वज़ीर थींदा हुआ, असांजा बि पंहिंजा वॾा वज़ीर थींदा हुआ। उन्हनि खे बि जेको आहे पंहिंजो NFC जो हिकिड़ो नंढड़ो उहो मिलंदो हुयो, पोर्शन असांखे मिलंदो हुयो। असां वटि जो हीअ हाणे रोज़ था ॿुधूं त हेतिरा अरबे पंहिंजो रुपया आयात आहिनि न, हर साल अरबे रुपयनि जो त बजट ठाहिनि था न, उहो असां वटि ई नथो थिए। छाकाणि हिकिड़ो त ॿाहिरियों एस्पेक्ट आहे, त ॿाहिरीं जेका सबजुगेशन आहे उहो एस्पेक्ट आहे, पर ॿियो इंटरनल बि त आहे न। जीअं तव्हां चओ था त जेको हुननि 10 सालनि में जेको तव्हां ॾिसो था सिंध जी लीडरशिप जेको आहे 37 खां 47 में जेको परफॉर्म कयो, मां इहो त चवां त सर्कमस्टेंसिस जेके बि हुजनि, हितां जी लीडरशिप जा बि त कुझु उहो आहिनि न। लीडरशिप ब्यूरोक्रेसी ॿई शयूं असांजूं आहिनि, छाकाणि जो ॾिसो पठाणनि हिनखे रिसेंट पास्ट में हुननि वधीक तरक़ी कई आहे। पहिरियों हुननि जो हुयो जॾहिं ख़ान अब्दुल क़यूम ख़ान हो, जॾहिं SMI कॉलेज जेको ठहे थो पेशावर वारो, क़ाइद आज़म जे ज़माने वारो, जंहिंजे नोट जे पुठियां फ़ोटू बि आहे, इहे पेशावर यूनिवर्सिटी ठहे थी, त उते अब्दुल क़यूम ख़ान काफ़ी तरक़ी कई उते। जंहिं ज़माने ते खोड़ो हूंदो त अब्दुल क़यूम ख़ान हूंदो, इहे अयूब ख़ान जे ज़माने खां अॻु में उते ठीकु ठाक कमु थियो। विच में 1 इंटू वारे ज़माने में देवर आल्सो अंडर, पर रिसेंट पास्ट में हुननि असां वटि ॾिसो, असां वटि अधो अधु पॉपुलेशन जेका आहे एग्रेसिव ऐं डोमिनेंट पॉपुलेशन आहे। माना कराची जे अंदरि उर्दू, कराची जे अंदरि उर्दू स्पीकिंग या जेके अर्बनाइज़ जेके बि माण्हू आहिनि, नंबर 1 उहो उते ई कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त सिंध ग़रीब कोन्हे, सिंधी ग़रीब आहे। यस, तव्हांजे जेको तव्हांजी 30% पॉपुलेशन जी जेका पर कैपिटा इनकम आहे, सा 70% पॉपुलेशन जे पर कैपिटा इनकम चौणी आहे ऐं पाकिस्तान जी पर कैपिटा इनकम जे डबल आहे। सभु सिंध में आहिनि न। ऐं उन अर्बनाइज़्ड जेके माण्हू जंहिंजी मां ॻाल्हि थो कयां पियो, उन में रुॻो उर्दू स्पीकिंग न आहिनि। तव्हांजे हर डिफेंस में हाणे ॿियो बंगलो जेको आहे सिंधीअ जो आहे। उहे माण्हू आहिनि जिन सिंध जी वेल्थ खे एक्सप्लॉइट कयो आहे, जाइज़ या नाजाइज़ नमूने, तोड़े ज़मींदार तौरु, तोड़े पॉलिटिशियन तौरु, तोड़े ब्यूरोक्रेट तौरु। यस, इहो जेको ब्यूरोक्रेसी जे एरिया जेको नेक्सस ठहियो आहे, सो मां सम्झां थो त गुज़िरियल 25 सालनि में स्ट्रॉन्ग थियो आहे। नेक्सस थोरो घणो अॻु में बि हुयो, पर मां उनजी जवाबदारी खणण लाइ तयारु आहे। जेके नेक्सस जे मुंहिंजो हिन किताब में मूं सभु ॻाल्हियूं वाज़ह कयूं त कहिड़ो नेक्सस किथे हुयो ऐं कहिड़े नेक्सस में छा कंदो हो, त असांजे दौर में तव्हांखे एतिरा आसूदा ब्यूरोक्रेट नज़र कोन ईंदा। इन खां पोइ जेतिरे खां डेवलपमेंट जी ॻाल्हि आहे, त 1 यूनिट खां पोइ 94 ताईं मूं पंहिंजो अकाउंट ॾिनो आहे, 24 ईयर डेवलपमेंट ऑफ सिंध। जॾहिं मां 94 में सिंध सॼा त मां अलॻि किताब छॾे वियो आहियां त मूंखे वेस्ट पाकिस्तान छा ॾिनो, मां 94 में छा थो छॾे वञा। अॼु 94 खां अॼु 20 साल थिया आहिनि, अञा त उन क्वांटम जी डेवलपमेंट न थी आहे। ऐं न वरी उन कास्ट, उहा हिन कास्ट खां 1/10 ते उहा डेवलपमेंट थी। हाणे उन खां 10 दफ़ा वधीक पैसा ख़र्च थिया आहिनि, पर ओतिरी डेवलपमेंट कोन थी आहे। इहो मूं सना में पेपर पेश कयो पंहिंजो, जंहिंमें मूं तव्हांखे ॼाणायो त जेको गवर्नर्स जो ऐं जेको आहे डेवलपमेंट जो पाण में कहिड़ो नेक्सस थिए थो, हुन में कीअं थो थिए त पुअर गवर्नेंस जे करे तव्हांजी डेवलपमेंट कीअं थी महांगी थिए ऐं सफ़र करे, माना बि यूनिट कास्ट डेवलपमेंट जी वधे थी ऐं बेनिफिट घटिजे थो पियो। छाकाणि उहा ॻाल्हि, उहो हिकिड़ो नेक्सस डेवलप थी वियो ऐं उन नेक्सस में हिकिड़ो अनफॉर्चुनेटली हिकिड़ो कंसेप्ट अची वियो त बाबा यू कैन विन इलेक्शन्स बाय मेकिंग मनी। इहो जॾहिं अची वियो त पोइ सॼो जेको ध्यानु थी वियो, इलेक्शन खटिबियूं, पैसा कमाइबा, इलेक्शन खटिबियूं।
इन नेक्सस में हाणे तव्हां उन में सभु पार्टनर्स आहिनि, उन में तव्हां जान कोन छॾाए सघिया आहियो ऐं शायदि आईंदा बि जान न छॾाए सघंदा। दिस इज़ द सोशल प्रॉब्लम, Yes. दिस इज़ द पॉलिटिकल प्रॉब्लम। इन खे चेंज अची सघे थी, जेका चेंज जेका तव्हां चाहियो था, मीडिया वारा चाहिनि था, मीडिया वारा ॻाल्हि बि कनि था। हाणे केतिरे प्रैक्टिकली मीडिया वारा पाण हिन ॻाल्हि खे फॉलो कनि था, आई डोंट नो, छाकाणि पाण वॾा एक्सप्लॉइटर्स आहिनि। न, पर मां चवां थो त इहो जेको नेक्सस आहे जेको ब्यूरोक्रेसी जो ऐं पॉलिटिकल लीडरशिप जो, इहो नेक्सस जहिड़े नमूने सां हले थो पियो त जीअं तव्हां ॿुधायो था त असां वटि उहो न आहे, इन में ब्रेक थ्रू कीअं ईंदो? ब्रेक थ्रू ईंदो थ्रू एजुकेशन, थ्रू यूनिटी। ॾिसो तव्हां वटि हिकिड़ो त इहो जेको जेको प्लस मर्कज़ जो अमां ते माटेली मां वारो आहे, अखा तव्हांजी, छाकाणि जो मर्कज़ जेके हो चवनि हुते सिंधी वधीक जेकॾहिं इंडिपेंडेंट थी विया, वधीक स्ट्रांग थी विया, दे माइट क्रिएट प्रॉब्लम फॉर अस। छाकाणि जो जॾहिं 1 यूनिट टोड़नि जो जॾहिं रेज़ोल्यूशन वेस्ट पाकिस्तान असेंबली पास कयो 57 में, त 58 में मार्शल लॉ लॻो, माना हो 1 यूनिट खे कंटिन्यू करणु घुरनि पिया। 73 जो कॉन्स्टिट्यूशन घेराव करे अहिड़ो ठाहियो वियो त उहो 1 यूनिट वारो माहौल क़ाइमु रहे। हाणे तव्हां वटि पोइ इन खां पोइ थोरी घणी जेका कोशिशि थी सघी ब्यूरोक्रेसी लेवल ते, कंहिं हद ताईं इंडिपेंडेंट हा, कंहिं हद ताईं थियो, पर उहो एतिरो कोन थियो जेतिरो तव्हां चाहियो था या जेतिरो थियणु घुरिजे आहे, या जेको एक्सपेक्ट कयूं पिया असां। तंहिंजे करे सिंध आसूदी थींदी वई, सिंधी ग़रीब थींदो वियो। हाणे तव्हां सिंधीअ जी गुरबत जी लेवल वञी बलूचिस्तान सां बीठी आहे। रीज़न त रिसोर्सिस जेके आहिनि से कंसंट्रेट थींदा विया हिकिड़े पासे, एक्सप्लॉइटेशन थींदी रही, ऐं उहे जेके आहिनि से माण्हू पोइ उन्हनि माण्हुनि मां आस्ते आस्ते उहे माण्हुनि बि हाणे शॉर्टकट्स कढणु लॻा। हिकिड़ो मुआशी प्रॉब्लम आहे, जीअं कॉपी करे पास थियणु शॉर्टकट, पैसा ॾेई नौकिरी वठणु शॉर्टकट, उन खां पोइ रिश्वत ॾेई करे नौकिरी खे बरक़रार रखणु शॉर्टकट। हू इज़ सफरिंग। सूबो थो सफ़र करे, सूबे जा माण्हू था सफ़र कनि पिया, ऐं इन में सिंधी महाजर सभु ॿधियल आहिनि। हिकिड़ो इहो जेको नेक्सस ख़राबु थी वियो। ॿियो इंटरनल स्ट्राइफ जेका असांजे सूबे में आहे, बिकॉज़ ऑफ एनी रीज़न, उहा ॿिए कंहिं सूबे में एतिरी इंटरनल स्ट्राइफ कोन्हे। अव्हांजी सॼी जेका लियाकतियूं, सॼी सलाहियतूं, गवर्नमेंट 24 कलाक टेंट्स कन खड़ा लॻा पिया आहिनि। अॼु न ड्रग रोड बंदि थी वञे, अॼु कराची में फसाद थिए, हुते माण्हू मरी वियो, वारोड़े वारो हुते बाहि लॻी वई। इहो गुज़िरियल 30 सालनि खां असां अज़ाब में आहियूं। इहो कंहिं ॿिए सूबे में अज़ाब कोन्हे। ओवरऑल गवर्नर्स जी पिक्चर वधीक ख़राबु थी थिए। इहे सभु रीज़न्स आहिनि। जीअं तव्हां IW ॻाल्हि कई, पंजाब में अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी बि ॻाल्हि कोन्हे। ए पॉलिटिकल स्टेबिलिटी, बी बेस्ट सेट ऑफ ब्यूरोक्रेट्स, सी फेडरेशन जी हिमायत, डी रिसोर्सिस जेके बि आहिनि तुंहिंजो प्रॉपर एक्सप्लॉइटेशन। करप्शन आहे पर इट इज़ मैनेजेबल। असां वटि इहे सभु ॻाल्हियूं निगेट थी वञनि। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तां ॿुधी, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजे मेज़बान फयाज़ नश कंदा इजाज़त।